मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जैन पूरी कायनात खे ख़लक़ियो। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, जंहिंखे अल्लाह ताला पूरी इंसान ज़ात लाइ मोलम बणाए मोकिलियो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मूंखे उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा, ठीक ठाक हूंदा। अॼु को जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे जेके सिंध में पाकिस्तान में मुख़्तलिफ़ बैराज आहिनि उन्हनि जे बारे में कुझु पॉइंटूं तव्हां सां शेयर कंदुसि। इंशाल्लाह ये पॉइंटूं जेके आहिनि इन्हनि बैराजनि जे बारे में सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा हिकिड़ो क्वेश्चन लाज़मी ॾींदा आहिनि। तंहिं करे जेके दोस्त STS जे हवाले सां तयारी करे रहिया आहिनि उहे हिन वीडियो खे एंड ताईं ॾिसनि। थैंक यू। अच्छा, जेके दोस्त मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, उनखे रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक करियो, कमेंट्स करियो। थैंक यू। तव्हांजा कमेंट्स मूंखे इंकरेज कंदा त आउं वधि खां वधि सुठी वीडियोज़ तव्हां ताईं पहुचायां। हिन वीडियो खे एंड ताईं ज़रूरु ॾिसियो। हिन में कुझु तमामु कम जूं पॉइंटूं जेके आहिनि मूं लिखियूं आहिनि, तमामु इम्पोर्टेंट पॉइंटूं आहिनि, इन करे हिन वीडियो खे एंड ताईं ॾिसणु तमामु ज़रूरी आहे। अच्छा, सखर बैराज जे बारे में कुझु पॉइंटूं आहिनि। इट इज़ आल्सो कॉल्ड लिलॉइड बैराज। हिन खे जेको आहे लिलॉइड बैराज बि चइबो आहे। इट इज़ इनोग्रेटेड ऑन 13 जनवरी 1932। हिन जो जेको इनोग्रेट थियो हीअ बैराज 13 जनवरी 1932 ईस्वी। ही पॉइंट कम जी आहे, ही पॉइंट बि कम जी आहे, ॿई पॉइंटूं कम जी आहिनि। हिकिड़ो त ही 1932 में जेको आहे इनोग्रेट थियो, ठीकु आहे न। हींअर जेको रिसेंटली जेको पेपर थियो आहे ASI जो, त उन में आयो आहे कोटड़ी बैराज कॾहिं बिल्ट थियो। हाण में बि सखर बैराज अची सघे थो, ठीकु आहे। त ही पॉइंट कम जी आहे 1932 ईस्वी में। अच्छा, उन खां पोइ आहे द मैप ऑफ सखर बैराज along with its 7 canals was prepared by Sir Arnold Misto। सखर बैराज जो जेको मैप आहे उहो सर अर्नोल्ड मिस्टो जेको आहे ठाहियो। उन खां पोइ आहे इट इज़ द लार्जेस्ट एंड ओल्डेस्ट बैराज। इहो जेको आहे लार्जेस्ट ऐं ओल्डेस्ट बैराज आहे पाकिस्तान जो वॾे में वॾो बैराज ऐं ओल्डेस्ट बैराज बि आहे पाकिस्तान जो। ही पॉइंट बि कम जी आहे। इलाही दफ़ा जेको आहे ही क्वेश्चन ॾींदा आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा त पाकिस्तान जो वॾे में वॾो बैराज कहिड़ो आहे। विच इज़ द लार्जेस्ट बैराज ऑफ पाकिस्तान। त सखर बैराज इज़ द लार्जेस्ट बैराज ऑफ पाकिस्तान। उन खां पोइ इट्स लेंथ इज़ 4725 फीट। हिन जी जेका लेंथ आहे उहा 4725 फुट आहे। घणी आहे? 4725 फुट सखर बैराज जी लेंथ आहे। इट हैज़ 66 गेट्स। ईच गेट इज़ 60 फीट। हिन खे जेके आहिनि 66 गेट आहिनि ऐं हर गेट जेको आहे 60 फुट डिघो आहे, वॾो आहे। इहो क्वेश्चन जेको आहे तमामु ज़रूरी आहे त सखर बैराज जा घणा गेट आहिनि। 66 गेट आहिनि ऐं हर गेट जेको आहे 60 फुट डिघो आहे। इट हैज़ 7 कैनाल्स। ही क्वेश्चन जेको आहे असांजो आयो शायदि म्यूनिसिपल ऑफिसर या टाउन ऑफिसर जे कंहिं पेपर में सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॾिनो हो त सखर बैराज खे घणा कैनाल आहिनि। त इट हैज़ 7 कैनाल। सखर बैराज के 7 कैनाल्स आहिनि। अच्छा, उन जा नाला आहिनि नारा कैनाल, मीरवा कैनाल, अबुलवा, रोहड़ी कैनाल, खीरथर कैनाल, राइस कैनाल, दादू कैनाल। ही आहिनि सखर बैराज जा 7 कैनाल्स। ओके, अॻियां हलूं था। अच्छा, उन खां पोइ आहे कोटड़ी बैराज। इट इज़ आल्सो कॉल्ड गुलाम मोहम्मद बैराज।
कोठड़ी बैराज जो ॿियो नालो गुलाम मोहम्मद आहे। अच्छा, सखर बैराज जो ॿियो नालो जेको उहो लेलॉइड बैराज हो ऐं हिन जो ॿियो नालो आहे गुलाम मोहम्मद बैराज। उन खां पोइ आहे इट इज़ इनोग्रेटेड बाय द गुलाम मोहम्मद ऑन 13 अप्रैल 1955। एसआई में ही सवाल आयो त कोठड़ी बैराज कॾहिं ठहियो त 1955। इट इज़ इनोग्रेटेड बाय गुलाम मोहम्मद, हिन खे जेको इनोग्रेशन कयो उहो गुलाम मोहम्मद कयो, इन करे हिन जो जेको आहे ॿियो नालो गुलाम मोहम्मद बैराज बि आहे। कोठड़ी बैराज जो ॿियो नालो गुलाम मोहम्मद बैराज इन करे आहे छो जो उन वक़्त जे जेको प्राइम मिनिस्टर हो गुलाम मोहम्मद, उन जेको आहे उनजो इनोग्रेशन कयो 13 अप्रैल 1955 में। इट्स लेंथ इज़ 2984 फीट। हिन जी जेका लेंथ आहे उहा आहे 2984। सखर बैराज जी लेंथ हुई 4725। सखर बैराज जी जेका लेंथ पढ़ी हुई उहा पाण पढ़ीसीं 4725। कोठड़ी बैराज जी लेंथ आहे 2984, माना ही सखर बैराज खां थोरो नंढो आहे। इट हैज़ 44 गेट्स। सखर बैराज जी आवाज़ 66 गेट, कोठड़ी बैराज जा आहिनि 44 गेट। ठीकु आहे। इट हैज़ 4 कैनाल्स, ऐं सखर बैराज जी आवाज़ 7 कैनाल्स 7 कैनाल्स, कोठड़ी बैराज जा आहिनि 4 कैनाल्स। ठीकु आहे। कहिड़ा कहिड़ा आहिनि कैनाल्स? अक्रमवा, फुलेली कैनाल, पिन्यारी कैनाल, कलरी कैनाल, हीअ आहिनि 4 कैनाल्स कोठड़ी बैराज जा। हाणे अॻियां था हलूं, गुड्डू बैराज था पढ़ूं। अच्छा दोस्तो, उनखां पोइ आहे गुड्डू बैराज। It is inaugurated on 1st March 1963 by the President of Pakistan, General Ayub Khan. गुड्डू बैराज जॾहिं कॾहिं इनोग्रेट थियो 1963। हाणे सखर बैराज असां पढ़ियोसीं उहो आहे 1932। कोठड़ी बैराज पढ़ियोसीं उहो आहे 1955 ऐं गुड्डू बैराज आहे 1963। ठीकु आहे। सखर बैराज 1932 में इनोग्रेट थियो, कोठड़ी बैराज 1955 में, गुड्डू बैराज 1963 में, 1 मार्च 1963। अच्छा, के इनोग्रेशन कई जी? जनरल अयूब खान, पाकिस्तान जो प्रेसिडेंट जेको हो। उन खां पोइ इट इज़ ऑन इंडस रिवर नियर द कश्मीर एट सिंध पंजाब बॉर्डर। इहो जेको आहे इंडस रिवर ते ठहियल आहे। कहिड़ो? गुड्डू बैराज इंडस रिवर ते ठहियल आहे, पंजाब सिंध पंजाब बॉर्डर ते। इट हैज़ 64 गेट्स। अच्छा, हाणे असां सखर बैराज जा गेट पढ़िया हुआ, उहे हुआ 66। उन खां पोइ असां पढ़ियासीं कंहिंजा कोठड़ी बैराज जा। कोठड़ी बैराज जा गेट हुआ 44। उन खां पोइ गुड्डू बैराज जा गेट आहिनि 64। ठीकु आहे। त हीअ कोठड़ी बैराज खां थोरो वॾो आहे। कोठड़ी बैराज जा आहिनि 44 गेट्स ऐं गुड्डू बैराज जा आहिनि 64 गेट। इट्स लेंथ इज़ 4445। हाणे असां जॾहिं सखर बैराज जी लेंथ पढ़ी उहा हुई 4725। कोठड़ी बैराज जी लेंथ पढ़ी उहा हुई 2984। कोठड़ी बैराज जी जेका लेंथ आहे 2984। सखर बैराज जी घणी हुई? 4729। 29 ॾिसूं था, सॉरी 4725। 4725 ऐं हुनजी हुई 2984 कोठड़ी बैराज जी लेंथ। गुड्डू बैराज जी आहे 4445। 4725, 2984, 4445 गुड्डू बैराज जी आहे। इट हैज़ 4 कैनाल्स। अच्छा दोस्तों, कोठड़ी बैराज के 4 कैनाल्स आहिनि, गुड्डू बैराज के 4 कैनाल्स, सिर्फ़ु सखर बैराज के 7 कैनाल्स आहिनि। ठीकु आहे। हिन जा नाला आहिनि रेरी कैनाल, घोटकी कैनाल, पट फीडर कैनाल, बागड़ी कैनाल। त ही हुआ असांजा जेके आहिनि बैराजिस, जेके पाकिस्तान में 3 बैराज आहिनि जेके तमामु इम्पोर्टेंट आहिनि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन मां हिन मां हिकिड़ो क्वेश्चन ईंदो रहंदो आहे। तंहिं करे
हिन वीडियो खे लाज़मी ॾिसिजो ऐं हिन मां जेके पॉइंटूं तव्हां कढणु चाहियो उहे कढी सघो था। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर, थैंक यू।